बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में बालिकार ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं था। उबावड़ो शहर में कुछ ॾींहं अॻु अगवा थी वियल आहद भट्टी बाज़ियाब। सोजरो न्यूज़ रिपोर्टर सुधीर अहमद मीरानी मूजिब उबावड़ो शहर में अगवा थी वियल आहद भट्टी आज़ाद थी पंहिंजे घर पहुची वियो आहे। उबावड़ो पुलिस मूजिब धाड़ेलनि सां मुक़ाबले बाद आहद भट्टी के आज़ाद करायो वियो आहे। होॾां ज़रियनि मूजिब राजूणी कोशिश ते 5 लाख भोंग ॾियण बाद ॿार बाज़ियाब करायो वियो आहे। उबावड़ो SHO जो चवणु आहे त मुक़ाबले बाद ॿारड़े खे बाज़ियाब करायो वियो आहे। नाज़रीन, अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं था। उबावड़े शहर में अगवा थी वियल आहद भट्टी बाज़ियाब थी पंहिंजे घर पहुची वियो आहे। घर भातियुनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त उबावड़ो वासी अगवा थी वियल ॿारड़ो बाज़ियाब।